बाबा साईं, अॼु बि घर में ख़ामोशी लॻी पई आहे। अधो ऐं भाॼाई कोन्हनि छा? अब आप भाणे ऐं भाॼाई साईं जी ज़ियारत ते विया आहिनि। सुठो थियो, मां पाण ई इहो पियो चाहियां। पुट, मूं तुंहिंजी ॻाल्हि सम्झी कान। बाबा साईं, असल में मूंखे तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे, पर भाॼाई ऐं अधे जे हूंदे मूंखे ई कोन पियो मिले। अब उहा कहिड़ी ॻाल्हि हुई जेका उन्हनि जे साम्हूं न पियो ॿुधाई? बाबा साईं, असल में असां ॿिन्ही खे हाणे हिन घर में न रहणु घुरिजे। हा पुट, तूं सही पियो चवीं। तूं बेरोज़गार, मां रिटायर मास्टर, ॿियो भला केरु रहाईंदो असांखे? बाबा साईं, मुंहिंजो इरादो आहे त पाण ॿई हली शहर रहूं। शहर में हली कंहिं वटि रहंदासीं? बाबा साईं, किराए जी जाइ वठंदासीं। अबा जाइ जो किरायो त ॾेई वेंदासीं, पर मानी जो मसलो, कपिड़नि धोइण जो मसलो। बाबा साईं, हिते सुबुह शाम ताननि ऐं मेणनि जा तीर साड़का, वरी ॿियो उते भला आहिनि। हा पुट, तूं सही थो चईं। जिथे पंहिंजा पराया थी वञनि, वो हंधी छॾे हलियो वञे त सुठो आहे। बाबा साईं, भाॼाई त खणी धारी हुई, पर अधो त थोरो ख्याल करे हा। पुट, जेतिरो बि थी सघे हिन घर मां हलिया हलो। हल हल त हिन घर मां हलिया हलो। हिते हाणे रहणु सुठो न आहे। हा बाबा साईं, सही था चओ। असां अॼु ही घर छॾे हमेशा हमेशा लाइ हलिया हलंदासीं। जागे थो वैसा जागे थो, उत्साह जागे थो एक लहीणन में, झांगियड़न झेड़न में। बाबा बाबा, जल्दी कयो त निकिरी हलो। किथे ईअं न थिए अधो ऐं भाॼाई अची वञे। महाराज कहिड़ी महिनत सां हिन घर खे ठाहियो। अॼु इहे भितूं, इहे दीवारूं अॼु मूंखे ॾिसनि थियूं। हिन घर खां मोकिलाइण थो वञा। हले बाबा, दिल त मुंहिंजी बि कोन थी चए त ही पंहिंजो घर छॾे हलूं, पर पंहिंजनि जा ताना ऐं मेणा घर छॾण ते मजबूर था कनि। हा, हलिया पुट, जागे थो उत्साह जागे थो। अला सुबुह खां वठी हचरियूं गजरियूं खाधियूं त मां त भले जल्दी ठीकु थिया निकिरा हिन घर मां वञा। अलाह कहिड़ी ॾाइण बीमारी अची वरितो आहे, पचड़ ई नथी छॾे। शाबस कनि साबू वारनि खे, अलाए किथां वीचारनि खे पैसा मिलिया, गजरियुनि जा घेर वठी मोकिलिया अथनि त मन ठीकु थिया। हाय हाय, अलाए किथां ॾाइण बीमारी लॻी अथमि, मुंहिंजी पचड़ ई नथी छॾे। कौन छॾी थी पचड़ तुंहिंजी बीमारी? कौन छॾी थी? केॾो चयो माई पैसा बि कढण थी गो ते वञा त न ॾिनई। हाणे कीअं थी ख़र्च करी दवाउनि ते? भाउ तूं छा पिटींदे अम्मा खे? पिट तो मुंहिंजी लॻी आहे, जो हाणे फाड़ लॻी पई आहे। मूंखे माण्हुनि जा दुश्मन त परे 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 आहिनि, मुंहिंजा दुश्मन हेॾी भागा घर में ई वेठा आहिनि। मार का ख़ुदा जी पएव, अलाह पोइ पुॼंदव मुआ नाग खाई कारा। तूं मुंहिंजे लाइ इहे थो चवीं? शर्म कोन थो अचे? बी रुगो चाक थी वञा नौकरी ते, पैसा कमाईंदुसि। जेकॾहिं तव्हां पीउ पुटनि खे मूं रुपए रुपए लाइ न सिकायो आहे न, ऐं मुंहिंजो नालो बि सदोरी न अथव, सदोरी आहे। इहा ॻाल्हि आहे न, ख़ुदा तनुर बुखार लॻंदो ई कोन। छही तो अतई वॾो पीर पोटो आहे। अरे छॾ,
निभागा मुआवी जी तो जो हाणे सही रब तुझी दुआ तो ॿुध शर्म न आया अम्मा तू इनके छॾ हाणे तू चाक थी ॿई पैसा घर खपेंदासीं बाबे खे रुपए लाइ बि सिकेंदासीं अरे मत करे वे सीधी ॻाल्हाए त थो हाणे मूंखे पैसा ॾिजा वाह जी मुंहिंजी ख़िदमत कई अथई वाह तोखे चयो मूंखे चांहि ठाहे ॾिनई हाणे अथई पैसनि लाइ थो मरे पैसा हाणे तव्हां ॿिन्ही पीउ पुटनि खे रुपया बि कान ॾींदा देव मुंहिंजो अंगूठो पैसा था घुरनि मूंखां हाणे ॾिसजो न सभु पैसा पाण ते ख़र्च कंदुसि हार सिंगार कंदुसि मां तव्हांजे लाइ त बुछड़ी थी वई आहियां माण्हू था ॿाहिरि मूं ते खिलनि मूंखे छा आहे मां बि कंहिं फ़क़ीर सां ॿी शादी कंदुसि पाणे पिनी खाराईंदी वाड़े बाबा जिंदगी में पहिरियों दफ़ा सच ॻाल्हायो अथई मुंहिंजो बि फ़क़ीरनि जहिड़ो अथई चुप कर रे सुरीला मां फ़क़ीरनि जहिड़ो बाक़ी तूं चोरी जो टंडर उहा फ़क़ीरानी गाॾे ते वेहारे ही सॼे शहर में पिनाईंदई न पोइ ख़बर पवंदई त कीअं कमाइबो आहे बस कयो ख़ुदा जे वास्ते बीमारनि खे तंग न कयो मथे में फेरियूं आहिनि फेरियूं मरी वेंदी अल्लाह हिन जी बक लॻी पई आहे पाण में सॼो ॾींहुं छेड़ो आहे पीउ पुटनि जो वेल में आऊं पइजी वियसि ईअं कर तूं वञी अस्पताल वञी चई अचिन ॾींहुं ॿ कोन ईंदुसांव उते भागा उन्हनि ते एतबार कोन्हे मुंहिंजी पघार मां ये पैसा कटे छॾींदा चरी त नहीं मां हेॾो भला मुड़ुसि हिन मामूली कम जे लाइ अस्पताल वञा अचे गुडू त उनखे चइजां हाय इते तोखे ख़बर पए पई हा त हेॾो सारो मुड़ुसां कमाइण लाइ भरो कमाए नथो सघी बीमार पई आहे तबे ॻाल्हाइण खां नथी मुड़ी बीमार माण्हू माफ़ी करे सुम्ही पवंदो आहे आयो थी पंहिंजो दादलो पुटु चवे त वञी या पोइ ॾेई थिए अस्पताल हा वरी कंहिं को वांदो हुजे त उहो कमु करे ना बाबा मां अदाकार माण्हू वता माइयुनि जा न्यापा ॾींदो नाना इहो बेकार कमु आहे मूंखां कोन थींदो अहिड़ी औलाद ऐं मुड़ुस खां त ॿुॾी मरां त सुठो खैर घुर पहिरियां रिटायर थी पोइ मरण जो सोचजां हा मां बाबो साईं थो चए फिलहाल मरण जो चई असांजे पटनि ते लूड़ न हर अलाह करे रुगो चाक थिया पोइ तव्हां ॿिन्हिनि खे अहिड़ो बि सबक ॾींदीसां जो ॾेहनि खे ॾस ॾींदो ॾेहनि खे हा अॼु मिड़ई थोरो कंधु खयो अथमि अल्लाह पर मुंहिंजा लफ़्ज़ बि यादि रखो हाय अल्लाह ख़ैर करे जे मरी वियसि न पोइ ॾिसजो वेठा ओ मुंहिंजी पेंशन जो रुपयो बि तव्हांखे कोन मिलंदो पोइ पिन दे तूं पोइ टुकर वञी खाईंदे हा दिमाग़ी वाई सोली कर हेॾो कदावर जोन आया पिनंदुसि छा लाइ बंदूक खणी वञी रोड ते बीहंदुसि न त बि गंज कमाए मोट बाबा टाणू घाटाण किथे चित न किरी पए तू करी ॿिली मारिया जो बंदूक खणंदे हा बाक़ी मुंहिंजी ॻाल्हि कर मता वॾो अदाकार थी वञा पोइ तुंहिंजो गाॾो हली सघे थो उथी अदाकार जा पुट वञी ॾिस दर ते केरु आहे अदाकार खां थिया न शिकिलियो बि अथव तुम्हारी सदोरी जो घर इहो आहे ॿुधाए कालू ऐं साबू आया आहिनि मां खालू साबू आहियां तोखे पुछण आयो न शाबस पन वीचारनि खे किथे आहिनि वठी अचनि तरस मां घरां ॿाहिरि निकिरी वञा पोइ उन्हनि खे वठी अचिजांइ मूं चए हूं ते को बि ग़ैर मर्द घर में न ईंदो गैरत तो ॾिस तौबा अजरख मुंह खे वेड़े वञ
वालेकुम सलाम। अయ్యా నీ तकलीफ़ मुंहिंजा हाल ॾिसो पिया ॾाढी मूंखे बि तव्हांजी सिक लॻी हुई ॿार की थी वई अहिड़ी ॻाल्हि न आहे सदोरी, असांजो फर्ज़ हुयो। ॿियो ॿुधायो सदोरी, तबियत कीअं अथई हाणे? अलाह जो शुक्र आहे। ऐं भाया थी सुभाणे अची वेंदसि ड्यूटी ते। पैसे पाई जी तंगी लॻी पई आहे। सुभाणे त हर हाल में मूंखे अचिणो पवंदो। इंशाअल्लाह अलाह ख़ैर कंदो। सुभाणे टई गॾिजी ॿुहारी ॾींदासीं। अब उथी वञ चाचे वारनि लाइ होटल तां दूध पती चाहे त वठी अचे। मुंहिंजी इज़त जो ज़रो बि ख़्यालु न आहे। मां अदाकार माण्हू कीअं चांहि वठी ईंदसि? माण्हू खे लेंदे छा? अदाकार तो थी उथी न छॾियो चांहि खे, पंहिंजी ॻाल्हि आहे। सदोरी अलाह ख़ैर कंदो। असां हाणे हलूं था। दुआ कजो। भाया थी सुभाणे ईंदसि ड्यूटी करणी आहे। बीमार शाबस था सार लथी था। ख़ुश हो जो न मेहमाननि जो न सहमाननि जो खाधो छल न ॾिसो ॿई पी पुट वञी लिकाए अची त पिणे जी बि नज़र न पवे। हल हाणे ख़ैर थी मुड़ुस थो थिए। रख पोइ मूंखे ॾिजांइ देर सां। तुम क्यों सर कीअं हो रहा है? हाँ अॼोकी न्यूज़ ॾिठी अथई? न सर का ख़ासि ॻाल्हि थी आहे छा? जी हाँ, वॾी ॻाल्हि थी आहे। रोशनी नाले का औरत सिविल अस्पताल में कोहराम मचाए छॾियो आहे। सर अहिड़ियूं कई औरतूं आयूं ऐं हलियूं आयूं। 5 रुपया ॾींदव त माठ करे वेही रहंदी। न मूंखे ही औरत उन्हनि औरतुनि मां कोन थी लॻे, छो जो हिन जे ॻाल्हाइण मां वॾो जज़्बो ऐं सचाई नज़र थी अचे। सर तव्हां चओ था त ठीकु आहे, बाक़ी मूंखे नथो लॻे त हिन दौर में अहिड़ो को मुख़लस माण्हू बि थी सघे थो। बहरहाल तूं हींअर जो हींअर सिविल हॉस्पिटल हलियो वञ ऐं कंहिं बि सूरत में इन औरत खे मूं ॾे वठी अचेसि ऐं जेकॾहिं हू न अचे त हुनजो कॉन्टेक्ट नंबर लाज़मी वठी अचिजांइ। ठीकु आहे सर, तव्हां बेफ़िक्र थी वञो। इन कम लाइ मां हींअर ई थो वञा। हाणे त नौकरी करण खां महांगी थी वई आहे। छा थियो थी अमा? कुता पोयो अथई छा? दाऊं थी कंदी अचे। मिड़े पई थी नौकरी खां नटाए ॿियो कुता वरी हिनखे छा लाइ डोड़ाईंदा? सॼी उमिरि मुंहिंजे टुकरनि ते पलियो आई त बि तो वटि मञता नाहे। हा बाबा अमा सही थी चवई। इन ॻाल्हि जी शायदि मां बि ॾींदसि। जॾहिं खां मूं होश संभालियो त तोखे कॾहिं बि कमाईंदे न ॾिठो। हा बा तो जहिड़ा शायदि थिया न पोइ मां फांसी ते पको चढ़ंदुसि। साह न वञे कोन थी अचे फांसी। अहिड़ो त अञा रसोई नाहे ठहियो जेको तुंहिंजी ॻिचीअ में फिट अचे ऐं छिक हिकिड़ी ॾेई। हा मां तूं सही थी चई। बाबा जी ॻिची अहिड़ी आहे जो को रसो ढक न ॾिलींदो। बस हाणे बस ठोकियाई न पत। बाबा ज़बान संभाले गला। अहिड़ो को जूतो ठहियो ई न आहे जेको गुड्डू खे लॻे। सॼो ॾींहुं बुहारी ॾेई थकी टुटी पंहिंजे घर में अची को सुख जो साग खणा, पर न हिते FM त सदाई खुली पई आहे। त पोइ छा ले थी मोटी अची उते ओवर टाइम छो नथी करी? डंडी डोटी लॻी पई आई। हाँ वरी ओवर टाइम कया। ॻाल्हि त ॿुध, तूं बि डंडो डोटो लॻो पियो आहीं, तूं छो नथो कमाई? बाबा मूंखे पैसा घुरजनि, फिल्म ठाहींदसि पंहिंजी। हाणे मां सलाम थो कयां तव्हांजी हिम्मत ऐं उत्साह खे। जो औरत थी करे
डॉक्टरनि जे ख़िलाफ़ एॾी वॾी जंग जोटी अथई। सर हिम्मत अफ़जाई करण जी वॾी महिरबानी। एक्चुअली मूं अव्हां खे इन जे लाइ घुरायो त एॾो वॾो यादि करण लाइ ज़ाहिरी आहे हिम्मत ऐं उत्साह खां सवाइ अव्हां खे पैसनि जी ज़रूरत बि पवंदी ऐं अल्लाह जी महिरबानी सां मूं वटि एतिरो पैसो आहे जंहिंजी मूंखे बि का ख़बर न आहे। जो मूंखे इहा ख़बर बि न आहे त मुंहिंजो बैंक बैलेंस केतिरो आहे। तंहिं करे मां चाहियां थो त ज़हन अव्हां जो इस्तेमालु थिए ऐं पैसो मुंहिंजो। पोइ ॾिस त कीअं रिज़ल्ट थो मिले। सर तव्हां जो इहे ॻाल्हियूं ॿुधी मूंखे ईअं महसूसु थियो आहे त अलाह साईं मुंहिंजी मदद जे लाइ तव्हां खे फ़रिश्तो करे मोकिलियो आहे। का बि ॻाल्हि न आहे। उहो बि मुंहिंजो इरादो हुयो त मुंहिंजो पैसो कंहिं न कंहिं फलाही कम में इस्तेमालु थिए। पोइ जॾहिं मीडिया ते अव्हां जी ख़बर ॾिठमि त पोइ इहो पको फ़ैसिलो करे छॾियमि कहिड़े बि तरीक़े सां अव्हां सां राब्तो करे इहा ज़िम्मेवारी अव्हां जे हवाले कयां। सर तव्हां मुतमिन रहो, इंशाअल्लाह मां ॾींहुं राति महिनत करे तव्हां जे इरादनि खे मंज़िल मक़सूद ताईं पहुचाईंदसि। इन सिलसिले में मां अव्हां सां हर क़िस्म जे साकार करण लाइ तयारु आहियां। अव्हां सिर्फ़ बुर्दबारी सां ऐं पंहिंजे मिशन खे जारी रखो। थैंक यू सर। इंशाअल्लाह तमामु जल्द रिज़ल्ट तव्हां खे मिली वेंदी। थैंक यू। जेसी ताईं पाण का अटकल न कंदासीं न पाण खे हिकु पाई बि न मिलंदी। हा बाबा तूं सही थो चए पर सोच कहिड़ी अटकल कयूं। मां त चवां थो तूं ॿ टे ॾींहं गुम थी वञ। जीअं मां सदोरी खे चवां गुड्डू अगवा थी वियो आहे उनजो 4 लख भुंग था घुरनि। ॾिस त कीअं थी सदोरी लोन कढराए। वारे वाह बाबा पहिरीं दफ़ा अकुल वारी ॻाल्हि कई अथई। बेवकूफ़ मां त सदाईं अकुल वारी ॻाल्हि कंदो आहियां पर तूं ऐं सदोरी मुंहिंजी ॻाल्हि ते गौर ई न आहियो कंदा। बस हाणे छॾ हिन ॻाल्हि खे। इहो बुरागो वारो ड्रामो कॾहिं खां शुरू कयूं। अरे इहो त हाणे तुंहिंजे हथ में आहे त तूं जीअं गुम थी त पोइ मां पिटणु शुरू कयां। कमाइण लाइ अंगूठो बाक़ी पिटण लाइ वॾो मुड़ुसु माण्हू आहे। छोरा लॻे नथी अचे पीए ते टोको थो करी। बाबा तूं हाणे सॼो टोक ठहियल पोइ मां छा कयां। थुक हुजे मुंह में मां टोक ठहियल बाक़ी तूं चोॾी जो चंड। मां हाँ बेटोलो पोइ बि तोखां चङो आहियां। बेवकूफ़ अजायूं ॻाल्हियूं करे वक़्त न ज़ाया कर। कम वारी ॻाल्हि ते सोच। हा बाबा सही थो चए 2 ॾींहंनि में इहो कमु ज़रूर कंदासीं। सुहिणो सजण लॻे थो सुहिणो सजण लॻे थो मूंखे नकाब में ककरनि जे पोयां चंड ॼण को शबाब में सजण लॻे थो। छा ॻाल्हि आहे सदोरी ॾाढा हार सिंगार पई करी उहे त धप खणी वेंदी हुई अॼु ॾाढा गाना बाना बि चई। ओ मां खणी छा बि कयां तंहिंमें तुंहिंजो छा। सड़ी पियो न मुंहुं साड़ सड़िया शुद्धी कंहिं जाइ जा। ॻाल्हाए कीअं थी मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां ज़रे ज़रे जी ॻाल्हि तोखां पुछंदुसि। ॿुधी नथो मरी ज़ाल ते शक थो करी ज़ाल बि चई थो ऐं शक बि शेम। सिधी सही ॻाल्हि आहे जवानी में मुंहुं बि कोन धोईंदी हुई हाणे हिन उमिरि में ते सिंगार थी करी अञा बि शक न कयां। छा ॻाल्हि आहे बाबा अॼु मां नंढी पई लॻे। हाणे ॿुधाए हिनखे बि मूं चयो तो ते शक करे। बस बस वधीक मूंखे बेज़ार न कयो पार्टी में वञणो आहे। हा पुट माणे खे सच चओ न त इहा ईअं ई बिर थी थी वञे। छा ॻाल्हि आहे बाबा अम्मा सफ़ा बाहि लॻी पई आहे।
बाबा तू कॾहिं खां गामू सचा थियो आहीं जो अम्मा खे सच थो चई हिकिड़ो कमाए कोन थो वरी मायुनि सां ॾाढो थो ॻाल्हाए न कमाइण जो तव्हांखे मेणो अची वियो आहे मुंहिंजी मर्ज़ी मां कमायां या न तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे वाड़े वाह बाबा हुजे जंग बा भॻल पोइ तोते मयार कोन हुई चङो भलो आहीं अञा बि चए थो तोते कहिड़ी मयार पर वाइट का सोली का ॻाल्हियूं अहिड़ियूं थो करी जे मां तुंहिंजो पीउ न दुश्मन हुजां सही थी चए थो मुंहिंजो पुटड़ो कहिड़ी भरे बंदूक थो हणे वाड़ी वाह सुरीली पुट खे सम्झाए त कोन थी रांदो वेठी मचाए बाबा मां सां तेज न ॻाल्हाए न त सुठो कोन थींदई तूं हाणे छोरो कॾहिं खां मोतबर थियो आहीं हा बस बस बस